यार हले छो नथी इनखे बि हाणे ख़राब थियणो बिजली वई त कीअं कंदुमि मां दाता अजीब मातत दे मातत माचिस ॾियां हाँ हा आहे माचिस वठ छा कंदे माचिस रात जो ओ अब्बा ते मथे में तू ले हा अम्मा तयो त माता दुतान ता वतिया ताते थदाद मतनी आले तान पो ता तले ॾियांत हा अता हाणे ॻाल्हि ॿुध माते लोली पोत ॾे पैसा तो अब्बा जो थातो जे खातो त आहे पिणे जो पिणे झलियो आहे मुंहिंजे पुट खे उधर ते शइ न ॾे वाह ले वाह पो माते कई वान्या माचित मां इंजे करे लालच ते वतन आयो मां इहा कावड़ नी पिणे सां कजो कर मार तुंहिंजी ना कावड़ ना माते लोली पोत ॾे तूं अरे चयो आहे हुन झलियो आहे मूंखे बाबा ते मुंहिंजे पुट खे शइ न ॾे उधर ते वञ चरिया भेण अॻे असांजी बैटरी न थी हले अलाए छा थियो बिजली जो वञे त पोइ कीअं हले सुभाणे यार रस केक बि न घुरायां बिस्कुट बि जाम पिया आहिनि अबले छा तो तलो ताई में तो माते कुत्ते को दीजे तो भेण कुत्तो कुत्ते के छा करदो ना बाला दी तो तमादी तल दो इतले तो या वाली बदियो कुछ न है तू वन बस वन ना माते की तो तल तू तो ताई में दो मां किते किए करे जाए दुकान के छड्या भीतर खाने कुत्ते खाने भजी ना तू भी तल तू ने ते अगली गिटी में कलो कुत्तो काचे अगली गिटी में यार मां दुकान के छड्या तेरा सामान तू भी तल ने बदियो तो आए काठो या भी तो या काठे आ कुत्तो आए काठे ओ गति में कलो गति में अरे ट्रपे वने कुछ न है शहर है कुत्ता ना हां मां दुकान के छड्या चला ओतले तो तू भी तल माले बदी में दो एक दाणे पोपट जो पुटरा है गिराक पकान अच सारे चाहे अच देवा छोरा लॉलीपॉप मार छोरे जो ना दिमाग बाकी कंप्यूटर बोतली बंद जा से ये सानी जा के समझो पोपटारे पुटरा जी ने खबर पई वडो चले रा लूची कुत्ते को दे पियो अरे तो बिस्कुट खा लिया रस के खा लिया दबो बिस्कुटन जो हां पोपटारे पुट के चवाई पियो त माखे न वठी हलाण गरीब माण्हू चोरी थी वई बच्चन को 200 दुकान में हेलो पोपट अब यो दुकान ते दाने पुट जी फजियत अरे जल्दी दुकान ते बस हाँ मैं खोलियो बिठो यार ये केरी चंगाई कई से ने छोरे के छजो से कार भेणा है भलाई जो नतीजो असा के यो मिलो तो असा सामान दब दियो अच पोपट अच छा तो सही हाणे गाल बुध पुटे तुझो वठण आयो माचिस सही आ हाणे हितो मां हिनखे छॾण वियो आहियां हितो मुंहिंजो सामान बिस्कुट रस केक अलाए छा जो छा चोरी करियो आहे केर हितो वारो पुटु खणी वियो पियो केरु अच्छा 2 मिनट बीठ ॾिसण ॻाल्हि ॿुध छोकिरो जो जेको कुते को डिॼे पियो हा तू छोकरा के उड़े छड़न में हाँ। उन घटी में हाँ। जिया छोकरे के छड़ी तू काडे वे मां दुकान ते आहियां तो सीधो दुकान ते आए तो को छोकरो जिंजो पुट ते कोन वियो या का वियो उठी तो जग में चोरी करे मटा हिन मठी घिटी था हिन फिर एडी स्पीड काडे तू पाण सीधो आयो छोकरो सीधो घर आयो माचे दिनी तस जे अबा चाय करे पी मथे में सूर थी खुदा खुदा कदो कर को असा जी इज्जत आ हर टाइम असा के बेस्तो कंदो सदा चो गाल बुध न असा गरीब मिस्किन दुकानदार बच्चन 200 सामान दबियो हाणे तू खणे कसम तू चोरी न कई आ मुजी अरे खबर पई तो तम ते मां तो जी तोली तई तो ने
बस मां थो तनुम तोली यालो तू तो यार असां कुत्ता चङा ई न कई दीदो। आहे कुते को हिनखे छॾे आया आहियूं असांजो सामान वियो आहे अरे कसम वरितासीं न वरिताई न हा कसम वरितमि पोइ कसम को थी ॿियो कहिड़ी ॻाल्हि आहे तूं असांखे हर टाइम बेस्तो कंदो असां ते माण्हू खिलाए थो 4 घटियर असांखे चोर छॾनि था पर अॼु को पोइ तूं असां सां न हली सघंदे सुहिणी सिधी ॻाल्हि आहे होॾो कापी खण असांजे खाते केॾे लिखो अॼु को पोइ न बसि जेको आहे तुंहिंजे दुकान ते चढ़ंदासीं न सौदो वठंदासीं अॼु को पोइ ॿिए दुकान ते सौदो कंदासीं बाथे पर ठीकु आहे लिखो ॾे बस। लिखो ॾे बसि न न न बसि तूं असां सां न हली सघे तूं असांखे चोर सम्झे थो हर शइ छोकिरे खे होॾे तूं छॾण आयो आहे भलाई कई उहा भलाई बुराई में कई त माना छोकिरे चोरी कई आहे न पोपट थोरो मारी ॻाल्हि सम्झ थोरो जज़्बाती नथी तूं जज़्बात में लिखी वारी ॻाल्हि ख़राबु लिखी वारी ॻाल्हि आहे न साईं तूं पाण सोचे चोर कीअं तूं जॾहिं हेॾो मोटियो आहे सिधो हिते वधे कीअं चोरी करे ॾिस पोइ न उहो मां ॾिस हे आयो 2 महीना तो वटि पैसा न हुया 2 महीना मां तोखे लगातार सौदो ॾिनो भले 4 महीने न हुजनि भला असां तोखे पैसा ॾिनासीं न ॾींदो आहे। इहा ॾही हेॾे होॾे ॾींहं थी वेंदा आहिनि हा। बाक़ी असां तुंहिंजा पैसा खाधा कोन बसि ॿियो हाणे केतिरो झड़ो करूं 4 माण्हुनि खे ॿुधायूं तूं लिखो ॾेसि त जान छा बसि ॿियो छा न बसि लिखो ॾियोसि ॿियो छा बसि बात लिखो रे हा वठ पंहिंजी माचासी वठ अॼु को पोइ बसि लिखो हे चोर न आहे बसि मञो न आहे 200-300 जा खणी रस के को बयान इहो बसि बेस्तो मां तोखे न कयो ना तू लोज असांखे बेतो कई कल हाणे त भला कुते खां अॻे कलाक में वली चोली लाचे असां बसि। तूं छड़ा अकेलो छो न आहे पियो कुतो कहिड़ो तोखे खाए आहे तू तो चितो हिते थी पुदो धूड़ पई मुंहुं में कुतनि को ढिगो पियो आहे कुते खे छा करे छा करे छा ॾिसेसि न कुतनि खे छा हाणे बाबा करे हे ॾिस, बेली वली लौद कदो पई मिसाल लिखो ॾिवायूंसि छा न लिखो, लिखो। मां मेरी रोज़गार आहे तव्हां मेरी खाईंदा हो 10 जूस पिया मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थी वियो जूस, थी किरी न जूस, पवां जूस। बाक़ी ॾकणी शुरू थी वई आहे जूस खोड़ पोपट खे ॿुधो न ॾकणी ॿकणी मांखे थी क्या अच्छा छो भला नियत कोन्हे ई छॾे हाणे। बाबा लिखो न ॾाढा ॾिस हाणे यकी सोचो तव्हांखे असां ॾींदा ईंदा कॾहिं तव्हां पैसा लेट ॾींदा कॾहिं असां ढेड़ो कयोसीं तव्हां बीच त पीअण तॾहिं माई खे ब्लड प्रेशर चढ़ियो तोखे छा आहे ॿुधई बाबा कॾहिं तव्हां 9 पैसा सोचो ॾींदा कॾहिं असांखे लेट ॾिस न सम्झी वियो कर न असां हेॾा कूड़ा त न आहियूं न खाते खे लिखो न आहे ठीकु आहे न जल्दी चांहि कर अॻे मथे में सूर पहुंचो जेको सूर ख़तमु थियो तव्हांजो मथे में सूर पहुंचो हाणे लोलीपॉप ते लॉलीपॉप कोन्हे राति टाइम जूस पी जूस हा पी लॉलीपॉप कोन्हे कोई नहीं बस तुम वञो तू बुडी नाई हा छुप खोल तो हल साईं न चंद्रा कुतनि को ॾींदो ठक थी कुतनि को ॾींदो यार मां चवां थो पोपट पुट चोरी करे सघे थो नथो करे सघे पर जाती मुंहिंजो अंदाज़ो आहे पोपट जो पुट चोरी न कंदो छो जो मां हिन कुते को छॾणु वियोमांसि जाई उहो जिन जो पुट न आहे जो मथो अचे त कयूं ॾे पर कंहिं ॿिए खईं आहे इहो चोर मां ॻोल्हे रहंदुसि मां न छॾींदोमांसि 2 3 साल जी चोरी थी वई आहे टाइम बि घणो थी वियो आहे दुकान बंदि कयूं अबा दी हाल थमान थई थी थई सरिया सॼो सामान भीड़ियो आहे न इहे बिस्कुट केकरस नेस्ले जा जूस इहो माचा तोरो पूरो बि दॿियोमांसि ॿियो बोतल बि खईंमांसि कारी मुंहिंजे मुंहं रे आ लोलीपॉप चोरी में कहिड़ी ख़बर पए लॉलीपॉप किथे पिया आहिनि मुंहिंजो मथां पकड़जी पा ऐं तकड़ में इहो सामान जेको आहे ॿुहारी आयो मां इहो छोरा तूं कसम छो खई आई ततम तो मां पांदे ला थई मां ना तो दिला तो तोन थई मां तोली तई तो ना पो मां थो ना ततम तना सही आहे जो मुंहिंजे लाइ चया त पोइ कसम न खंजाई ना थमान ताते सामान घर पियो आहे न पुदाया ईअं सम्झ आहे त 5 ॾींहंनि जो पंहिंजो नाश्तो हाणे ओके थी अल्लाह चरिया